आगाह कयो अव्हांखे ॾहरकी मां रोड हादसे में ज़ख़्मी थियल मासूम ॿारड़े जे अस्पताल में इलाज न थियण सबबि फ़ौत थियण वारे मामले में शहरनि में ताव पखिड़ियल आहे, जॾहिं त फ़ौती ॿारड़े मुहसिब लाड़क जे वारसनि अस्पताल इंतिज़ामिया ख़िलाफ़ एहतिजाज बि कयो हो। अव्हांखे अपडेट कंदा हलूं। ब्रेकिंग न्यूज़ आहे। ॾहरकी मां रोड हादसे में ज़ख़्मी थियल मासूम ॿारड़े जो अस्पताल में इलाज न थियण सबबि फ़ौत थियण वारो मामलो शहरनि में ताव पखिड़ियल आहे। फ़ौती ॿारड़े मुहसिब लाड़क जे वारसनि अस्पताल इंतिज़ामिया ख़िलाफ़ एहतिजाज बि कयो हो। MS ॿार जी फ़ौतगी ते अफ़सोस करण बदिरां पुलिस खे वारसनि मथां केस दाख़िल करण जो लेटर लिखी छॾियो आहे। अव्हांखे अपडेट कंदा हलूं। अहम ख़बर आहे, ॾहरकी में रोड हादसे में ज़ख़्मी थियल मासूम ॿारड़े जो अस्पताल में इलाज न थियण सबबि फ़ौत थियण वारे मामले बाबति शहरनि में ताव पखिड़ियल आहे। तफ़सील मालूम कंदासीं मीरपुर माथिले मां लतीफ़ वसीर खां। जी लतीफ़, अपडेट कजो। जी बिल्कुल, गुज़िरियल ॾींहुं ॾेरकी अस्पताल में मुहसिब लाड़क जेको रोड हादसे में ज़ख़्मी थियो, उनजा वारिस उनखे अस्पताल ॾेरकी खणाया, जिते 1 कलाक ते मुसलसल अस्पताल इंतिज़ामिया जा जेके डॉक्टर अमलो न हुअण जे करे उहो ॿार मुसलसल तड़पंदो रहियो। उनखां आख़िरकार रेफर कयो, जेको ॿारड़ो रस्ते में ई फ़ौत थी। उनखां पोइ वारसनि एहतिजाज कयो हो ऐं उनखां पोइ जेको आहे अस्पताल इंतिज़ामिया पारां उनजे ॿारड़े जे वारसनि 50 खां 60 अननोन माण्हुनि मथां केस दाख़िल करण लेटर थाणे ते आणियो। पर ॿिए पासे अहिड़े मामले खां पोइ घोटकी ज़िले जा सिविल सोसाइटी शहरनि में सख़्तु ताव पकड़ियल आहे। चूंडियल नुमाइंदनि मथां सोशल मीडिया ते सख़्तु तनक़ीद कई पई वञे। हालांकि अस्पतालनि अंदरि तमामु वॾी बजट आहे, उन बावजूद अस्पतालनि जा इंचार्ज आहिनि उहे आम माण्हुनि खे रेफर कनि पिया। पर अहिड़ी तरह हीउ एॾो सारो तव्हांजो हिकिड़ो गुलनि जहिड़ो ॿारड़ो जेको फ़ौत थियो आहे। ठीकु आहे लतीफ़, वॾी महिरबानी अव्हांजी अपडेट करण लाइ।